अस्सलाम वालेकुम नाज़रीन, सारी खूबसूरत ट्रांसमिशन हली रही आहे ईद जो ॾियारो आहे। आसिफ सियाल साहब खे वेलकम चऊं था ऐं आसिफ सियाल साहब खे ईद मुबारक हुजनि। मज़र तव्हांखे बि खोड़ खोड़ सारियूं ईद जूं मुबारकूं हुजनि। चंद्र न जो यार पखियड़ा मुबारकूं ऐं ईद ओवरऑल कीअं गुज़री, कीअं था गुज़ारियो, छा प्लान्स आहिनि? हमेशह ख़ुशी थींदी आहे कि कशिश सां जेकॾहिं ईद सेलिब्रेट कजे कशिश में उहे पंहिंजा दोस्त गॾु हुजनि। काश हिन सां गानो बि कयां, हिन सां ड्रामो बि कयां। अहिड़ी का एक्ट्रेस आहे, आर्टिस्ट आहे, मॉडल आहे? एक्ट्रेस जे हिसाब सां मां ॾिसां पियो रूदी अली खे। सॼो सुहिणो फनकार आहे, सुहिणे ऐं सुरीली आवाज़ जो मालिक आहे, नजफ़ अलीगढ़ आहे। नजफ़ खे वेलकम चऊं था, भलीकार चऊं था। कशिश टीवी सॼे 7 जा लख थोरा हर जाए फिरी हर महफिल में मुखे तुझी कमी महसूस थी थे। सुबह साजर पढ़ियो थम ख़त सयूं जंहिंमें संगारन जूं तव्हांखे ईद जूं खोड़ सारी वाधायूं। तव्हांखे ईद जूं लख लख वाधायूं मुबारक। दिल खे सताए तुही जो यादूं हर पल आहिनि तुझूं यादूं